नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में तहरीक इंसाफ कपरो पारां वज़ीराअज़म पाकिस्तान इमरान खान पारां अदम एतमाद जो वोट वठण जी कामयाबी जी ख़ुशी में तहरीक इंसाफ जे केतिरनि ई हामिन मेन चौक कपरो ते तहरीक इंसाफ कपरो जे अॻुवाण आगा अहमद खान पठान, मोहम्मद असलम जट, अली नवाज़ हिंगोरजो, गुलाम पठान, फिदा हुसैन संगरासी, रहमान उमरानी, बादल उमरानी, इमाम बख्श गजू, उज़ैर आराई, बाबर शाह जी अॻुवाणी में रैली कढी मेन चौक कपरो ते मिठाइयूं विरायूं वयूं। इन मौके ते आगा अहमद पठान, अली नवाज़ हिंगोरजो, मोहम्मद असलम जट ऐं ॿिनि पंहिंजे खिताब में चयो त इमरान खान अदम एतमाद जो वोट वठी मुखालफ़नि खे मायूस कयो आहे। काल जेके गीलानी जी खटण ते मिठाइयूं विराए डांस पे कया, अॼु उन्हनि जे मुंहुं लथल आहिनि। इमरान खान ते असांजो मुकमल एतमाद आहे। चोर लुटेरा गॾिजी हुकूमत केराए नथा सघनि। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त पहिरीं जेको इमरान खान खे वोट मिलियो 176 मिलिया, अॼु 2 वोट वधीक मिलिया आहिनि। इन करे त अवाम इमरान खान खे चाहे थी, लुटेरनि सां बेज़ार आहे। जेके ई चोरनि जो टोलो सभु जेके हिक ॿिए जा गिरेवान हुआ, अॼु सभु गॾु थी विया आहिनि। इहो ई असांजी फतह आहे त इमरान खान इहो ई चाहियो, ही चोर सभु गॾु थींदा ऐं अॼु हू गॾु थियनि पिया, अॼु हू गॾु थी तहरीक हलाइनि पिया। पोइ बि सॼी मुल्क जी पार्टियूं ॾिसो हिकु पासे बीठियूं आहिनि, तहरीक इंसाफ़ हिकिड़ी उन्हनि सां मुक़ाबिलो करे पई। त इहो लॻायो 22 करोड़ आवाम हुननि 26 पार्टियुनि सां गॾु कोन, इमरान खान सां गॾु आहे ऐं इंशाअल्लाह फतह इमरान खान जी थींदी। पहिरियों जेको आहे सो असांखे पहिरीं जेको आहे सो वज़ीराअज़म जॾहिं इमरान खान थियो, उन खां 2 वोट असांखे मथे मिलिया आहिनि। त ॾिसो 2 वोटनि जो ॾिसो त तइदाद घणो आहे, जेको पोयां माण्हुनि जो तइदाद आहे, जेके MNC आहिनि उन्हनि जे पोयां माण्हू केतिरा आहिनि। 50-50 हज़ार जेकॾहिं तव्हां ॿुधो त हुन में लख माण्हू थींदा, लख माण्हुनि जो ज़हन चेंज थियो पोयां खां। ऐं जेके चोर लुटेरा जेको वोट ख़रीद कंदा, ज़मीन माण्हुनि जो ख़रीद करे सेनेट में इन्हनि सम्झो असां इलेक्शन खटे वेंदासीं, पर हुननि जो पैसो ई जेको आहे सो ॿुॾी वियो, ग़रक़ थी वियो। हू रेड़ियूं करणु पूरा आहिनि त असांजो पैसो हाणे वापसि कीअं थींदो? सो इहो कॾहिं कोन थींदो। इमरान खान अव्हांखे एतिरो दॿींदो, एतिरो प्रेशर ॾींदो, एतिरो दबाव ॾींदो, जेको मुल्क जो पैसो लुटियो आहे इंशाअल्लाह उहो वापसि खणी असांखे पाणे ॾींदा त इहो वठो असां पैसो ॾिनोसीं, असांजी जान छॾियो। तव्हां ॾिठो आहे त अॼु जेको एतमाद जो वोट ऐं कॉन्फ्रेंस वोट जेको थींदो आहे असेंबली में, उहो वरितो वियो। इमरान खान साहिबु 176 वोटनि ते वज़ीर मुंतख़िब थियो, अॼु 178 वोट खयूं। तव्हां ॾिसो पिया त हुन हिकिड़ो ईमानदार जेको लीडर आहे, हुननि जेको वोट ख़रीदियो, जेके बेज़मीर माण्हू आहे हुननि खे वोट ॾिनो हुन टाइम, पर अॼु मैदान हुई, अॼु ओपन बैलेट हो। अॼु ख़बर पई त लीडर केरु आहे, अक्सरियत कंहिंजी आहे। अॼु उहो साबित कयोसीं त इमरान खान हिन मुस्तक़बिल जो हीरो आहे, पाकिस्तान जी शान आहे ऐं पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे। हू तव्हांजे साम्हूं अॼु क़ौमी असम्बली में 178 वोट अक्सरियत सां खणी पाकिस्तान जे जेको हुन सां कॉन्फिडेंस आहे बहाल कई ऐं एतमाद में पूरो क़ौम खे वरितई। ऐं इन ॻाल्हि ते तमामु घणो ख़ुशि आहियां त इमरान खान साहब जेको कदम खयो, फैसलो मुश्किल हो पर दलेराना हो, भलो फैसलो हो। थैंक यू सो मच। शेर से अपनी बात का आगाज़ करूँगा। जब भी कभी ज़मीर के सौदे की बात हो, डट जाओ तुम हुसैन इब्ने अली के इनकार की तरह। आज आपने देखा 2018 में 176 वोट पड़े थे, आज अल्हम्दुलिल्लाह 178 पड़े। एक असद कैसर स्पीकर कौमी असम्बली का नहीं पड़ा, एक फैसल वाडा का, ये हो गए 180 वोट, 4 वोट ऊपर पड़े। पहले 176 थे, अब उससे भारी अक्सरियत के अंदर आए। यूसुफ रज़ा गिलानी जिसकी हैसियत MNA बनने की नहीं थी, मखदूम शाह हुसैन कुरैशी ने एक अदना सा वर्कर उस्मान खान खड़ा किया था, उसने 82,000 वोट लिए और यूसुफ रज़ा गिलानी ने 71,000। जिसकी हैसियत MNA बनने की नहीं थी, वो सेनेटर कैसे बना आपको भी पता है और मुझे भी पता है। रही बात अक्सरियत की, तो अल्हम्दुलिल्लाह विफाक की पार्टी बन के सामने आई है। 2 सिंध से, 5 पंजाब से, 10 KP से, 1 फेडरल से सेनेटर आया है। PP को सिंध तक महदूद कर दिया है, नून लीग को पंजाब तक महदूद किया। चंद ज़िलों में ये पीपल्स पार्टी बची है। इंशाल्लाह ताला 2023 में इनको सरप्राइज़ देंगे। इन्होंने 1 सीट का दिया है, हम इनको अच्छी खासी सीटों का देंगे। इमरान खान जी तारीख़ी फतह, जेका 2 साल अॻु में भी तारीख़ी वोट मिलिया हुआ, उन खां हींअर 2 वोट मथे मिलिया आहिनि। असांजो मक़सदु छा हो? असांजो मक़सदु हो पाकिस्तान खे साफ़ मुल्क ठाहिणु। उन में असां कामयाबु विया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह पूरे पाकिस्तान हिकिड़े रस्ते ते हली वियो आहे, जेको साफ़ रस्तो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।